अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वला तंकिहुल मुशरिकाति हत्ता युअमिन्न वलअमतुम मुअमिनतुन खैरुम मिन मुशरिकतिन वलौ अअजबतकुम वला तुनकिहुल मुशरिकीन हत्ता युअमिनु वलअब्दुम मुअमिनुन खैरुम मिन मुशरिकिन वलौ अअजबकुम उलाइका यदऊना इलन नार वल्लाहु यदऊ इलल जन्नति वल मग़फ़िरति बिइज़निहि वयुबय्यिनु आयातिहि लिन्नासि लअल्लहुम यतज़क्करून। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदनिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उनखां पोइ क़ुरान पाक जे इन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला यतीम जे माल खे संभालण जे मुतालिक़ बेहतरीन अंदाज़ में बयान फरमायो। पोइ इन्हनि अहकामनि खे बयान करण वारी निस्बत सां अॼु हिकु नओं मसइलो अल्लाह तबारक व तआला तिलावत थियल आयत जे अंदरि बयान फरमायो आहे। उहो ही आहे त मुसलमान निकाह जॾहिं करणु चाहे त दुनिया जे अंदरि त मज़हब जे एतबार सां खोड़ सारा मज़हब आहिनि, ख़ुसूसन उन दौर में जंहिं दौर में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे अल्लाह तबारक व तआला नबूअत ॾिनी, क़ुरान पाक नाज़िल थियणु शुरू थियो, मुसलमान इस्लाम में ईंदा विया, कलमो पढ़ंदा इस्लाम में दाख़िल थींदा विया ऐं उन वक़्तु उन्हनि जूं रिश्तेदारियूं मिटियूं माइटियूं कुझु इब्तिदा इस्लाम खां बि पहिरियां पाणत में हुयूं। पोइ हिकिड़ा त कलमो पढ़ी मुसलमान थिया, ॿिया उन्हनि जा कबीले वारा मिट माइट मुसलमान न बि थिया, के यहूदी हुया, के नसरानी हुया, के ईसा अलैहिस्सलाम जे मज़हब जा पैरोकार, इंजील जा अमल करण वारा, के मूसा अलैहिस्सलाम जे तौरात ते अमल करण वारा, ईअं यहूदी ऐं नसरानी, त के वरी चिटा पक्का मुशरिक बुतनि जी पूजा करण वारा, त कुझु वरी सिधा सवा मजूसी बाहि जी पूजा करण वारा, त कुझु वरी अहिड़ा जेके बिल्कुलु मुल्हिद चइबो आहे त जंहिंजो कोई अक़ीदो कोई कंहिं बि क़िस्म जो को आसमानी किताब या को पैगम्बर हुन जे अक़ीदे में न हुजे। उहे छा चवंदा आहिनि त हिन दुनिया खे अल्लाह तबारक व तआला बनायो आहे, पर इहा बनाईंदे ठाहींदे 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 हिकिड़ो आसमान, ॿियो आसमान, टियों आसमान, 7 ठही विया, हिकिड़ी ज़मीन, 2, 3, 7 ज़मीनूं। पोइ एॾियूं वॾियूं कुशादियूं थी वियूं, एॾियूं वॾियूं कहकशाऊं थी वियूं जो ज़मीन जे अंदरि मख़लूक़ात पैदा कंदे कंदे 18,000 खां मथे एॾियूं मख़लूक़ूं अल्लाह ताला बणाइणु शुरू कयूं, पर बणाईंदे बणाईंदे पैदा कंदे एॾियूं घणियूं थी वियूं आहिनि नऊज़ बिल्लाह जो हाणे अल्लाह ताला जे पहुच खां ॿाहिरि ईअं चवंदा आहिनि इहे मुल्हिद। हाणे हुननि जे अक़ीदे जे निस्बत सां न हुननि वटि कोई पैगम्बर आहे जंहिंजे मथां ईमान आणनि, न यहूदियुनि वांगुरु, न ईसाइनि वांगुरु, न के हुज़ूर सलातो सलाम जन खे पैगम्बर मञनि था, कंहिं बि पैगम्बर खे नथा मञनि, कोई आसमानी किताब उन्हनि जे आॾो कोन्हे को, कंहिं बि आसमानी किताब खे नथा मञनि, भला के मौत खां पोइ ॿीहर उथण खे बि कोन था मञनि। चवनि था त मौत खां पोइ केरु उथियो आहे, हज़ारों साल गुज़रिया आहिनि आदम अलैहिस्सलाम खां पोइ, जेकॾहिं उथणो हुजे हा त को त उथे हा न, कंहिं हिकिड़े क़ब्रिस्तान वारा त उथनि, हिसाब किताब थिए हा, ॾिसूं हा, ॿुधूं हा। हीअ दुनिया सॼी गोल आहे, टेक्नोलॉजी बि एॾो ज़ोर वठी वई आहे, किथां न किथां त ख़बर पए हा न, जॾहिं त तूफ़ाननि जी ख़बर पवे थी, ज़िलज़िले जी ख़बर पवे थी, ॿोॾि जी ख़बर पवे थी, समुंड जे अंदरि तुग़यानी अचे थी उते ख़बर पवे थी,
समुद्र के तरे में को ज़ख़ीरो हता के मिली तो वने तो उनजी भी ख़बर पवे थी। आसमानी मालूमात मरीख़ ज़ुहल अतारद मुश्तरी नेपच्यून प्लूटो इन्हनि सयारनि जी ख़बर पवे थी। इन्हनि शयुनि जी ख़बर कोन पवे आहे त फलाणे क़ब्रिस्तान मां मुर्दा उथिया हुननि जो हिसाब किताब शुरू थियो या कंहिं हिकिड़े जो थिया तंहिंजे करे मिड़ेई ड्रेजारियो वियो आहे त आख़िरत आहे हिसाब किताब थींदो, बाक़ी हक़ीक़त कान्हे। ईअं चई जान चढ़ाईंदा आहिनि। त पोइ हाणे जॾहिं मुस्लमान निकाह करण ते ईंदो त निकाह कंहिंसां करे, कंहिंजे कहिड़े मज़हब जे माण्हुनि सां निकाह करे? यहूदियुनि जे औरतुनि सां, या उन्हनि जूं औरतूं हिननि जा मर्द, या नसरानियुनि सां, या मुशरिकनि सां, या बुत परस्तनि सां, या मजूसी बाहि जे पुजारियुनि सां, या बुद्ध मज़हब वारनि सां, या मुल्हिदनि सां? कंहिंसां रिश्तेदारी करे? निकाह कंहिंसां करे? हिकिड़ो ॼणो त सम्झण जे लाइ सवाल बि हुयो। अल्लाह तबारक व तआला उन सवाल जे जवाब में फरमायो वला तनकिहुल मुशरिकाति हत्ता युमिन। मुसलमान मर्द आहियो, औरत निकाह में वठणु चाहियो था त मुशरिक औरत सां कॾहिं बि निकाह न कजो जेसिताईं मोमिन न थिए। जेसिताईं मोमिन न थिए तेसिताईं हुन सां निकाह न कजो। हा जेकॾहिं तव्हांखे बानी मिली वञे न मोमिन, त उहा मुशरिकाणी आज़ाद औरत खां बहितर आहे। हाणे बानी उन दौर में बानियूं हुयूं, अॼोके दौर में बानियूं कोन्हनि। उन दौर में बानियूं ईअं हुयूं जीअं असां वटि अॼु पिड़ी लॻंदी आहे, ढोर खपंदा आहिनि। उन दौर में ईअं पिड़ी लॻंदी, इहे बानियूं बाना बि खपंदा हुआ। पोइ माण्हू वठी ईंदो, जेको जेतिरो वधीक जवान मुड़ुसु हूंदो हो, कमाईंदड़ हूंदो हो, या जेका औरत जेतिरी महिनत वारी हसीन जमील हूंदी हुई, उनजी क़ीमत बि ओतिरी वधीक लॻंदी। जीअं असां वटि जहिड़ो ढोर तहिड़ा पैसा, उते बि जहिड़ो माण्हू तहिड़ा पैसा। पोइ उको मुको ख़रीद करे उहो बानो या बानी खणी ईंदा, उन खां पंहिंजे घर जे ज़रूरतुनि जी ख़िदमत बि वठंदा हुआ। पोइ जेकॾहिं उहा बानी निकिरी पए, माण्हू बानी वठी आयो आहे, ऐं उन बानीअ सां अल्लाह तबारक व तआला हाणे मसइले सम्झाइण जे लाइ फरमायो त उन दौर में हिकिड़ो आज़ाद माण्हू, ॿियो बानो, हिकु आज़ाद औरत, ॿी बानी। बानीअ जी हैसियत त घटि थी पई न आज़ाद जे मुक़ाबले। जीअं असां वटि हिकिड़ो मालिक हुजे, ॿियो हुनजो नौकर हुजे, नौकर जी हैसियत त मालिक जे ॾाढो घटि आहे न। हिकिड़ो मालिक, मिसाल तौर ते अॼोके दौर में हिकिड़ो मालिक आहे फैक्ट्रीअ जो, कंहिं वॾो प्रोजेक्ट अथसि, हिकिड़ो वॾो मालिक आहे जंहिं वटि वॾो कारखानो आहे, वॾी मिल आहे का, उनजो हिकिड़ो ख़सीस नौकर आहे। हाणे उन नौकर खे जेकॾहिं न्याणी ॾिए त आर आहे, ज़ाहिर आहे एब आहे बज़ाहिर, हक़ीक़त जे नज़र सां ॾिसबो जेकॾहिं उहो नौकर सुलझणो ऐं नेक आहे त सभ खां भलो कहिड़ो एब आहे। पर आम तौर ते दौलत जे हैसियत सां ऐं मालिक ऐं नौकर जे हैसियत सां ॾिसबो त ॼण त एब आहे। त उन ज़माने में आज़ाद माण्हू बानीअ सां निकाह करणु बुरो सम्झंदा। अल्लाह तबारक व तआला हक़ीक़त नज़र वारी ॻाल्हि कंदे फरमायो मुशरिक औरत सां निकाह न कजो जेसिताईं मोमिन न थिए। हा जे तव्हांखे असुल निकाह करणो ई आहे न, या बानी बहितर अथव पोइ बि आज़ाद मुशरिकाणी औरत खां। माना बानीअ सां निकाह करण में को ऐब कोन्हे को, बजाए हिन जे जो तव्हां मुशरिकाणीअ सां निकाह कयो। हाणे वरी ॿियो पासो, वलो आजबतकुम, सवाल पैदा थियो, साईं इहे बानियूं या असांजा मुस्लमान घराणा वणनि कोन था, आदतुनि में, लक्षणनि में, लिबास में, अकुल सियाणप में, या सूंहं सोभिया हुस्न जमाल में, या मालदारी हैसियत में, ये कुल मिसकीन आहिनि, साजड़ा बोजड़ा चीचड़ा। मुशरिक वरी सोना सेबता, मालदार, होशियार, चालाक, साईं वणनि उहे था। पोइ इस्लाम त चवे थो न त फंकियो मां ताबलकुम, जिथां वणेव निकाह कयो। पोइ वणनि औरतूं हू थियूं, या हुननि औरतुनि खे, मुशरिक औरतुनि खे वणनि मुस्लमान था, साईं पोइ जिथां वणे उतां निकाह कजे न। क़ुरान शरीफ़ त चवे थो। अल्लाह तबारक व तआला उनजो बि जवाबु ॾींदे फरमायो वलो आजबतकुम, तोणे जो इहे मुशरिक औरतूं तव्हांखे वणनि बि न, माल जे हैसियत सां, चालाक ज़हीन हुजण जे हैसियत सां, या हुस्न जमाल जे हैसियत सां, भले वणनि बि न मुशरिकाणियूं, त बि उन्हनि सां निकाह न कजो जेसिताईं मोमिन न थियनि। नथियूं थियनि मोमिनियूं, मोमिनियाणियूं, इहे मुशरिकाणियूं मोमिन नथियूं थियनि त तव्हां ॿारनि सां निकाह करे छॾिजो, इहो भलो अथव, पर मुशरिक औरत सां निकाह न कजो।
हाणे इहा मर्दनि खे तलक़ीन कई वई। हाणे वरी ॿियो पासो सम्झण जे लाइ, साईं असांजो मुस्लमान औरतूं मुशरिक मर्दनि सां निकाह करणु चाहिनि थियूं, साॻी माल जे हैसियत सां या हुस्न जमाल जे हैसियत सां या सियाणप ऐं समझदारी जी हैसियत सां। अल्लाह तबारक व तआला उनखे बि फरमायो वला तुनकिहुल मुशरिकीन हत्ता युमिनू, ओ मुस्लमाननि जूं औरतूं तव्हां बि मुशरिक मर्दनि सां निकाह न कजो जेसीं ताईं उहे मोमिन न थियनि। वल अब्दुन मुमिनुन खैरुम मिन मुशरिकिन वलौ अजबकुम, बानो हुजेव न तव्हांजे घर में को बानो नौकर मुशरिक मर्द खां इहो बहितर अथव। मशरत के बानो मोमिन आहे, जीअं मर्दनि खे चयो वियो मोमिन बानी मिली वञेव त मुशरिकाणी आज़ाद औरत खां बहितर आहे, ईअं मोमिन औरत खे चयो वियो त तोखे बानो मोमिन मिली वञे न त मुशरिक मर्द खां बहितर आहे। साईं छो भला निकाह कबो त छा थींदो? मर्द हाकिम आहे, मुशरिकाणी औरत सां निकाह करे आस्ते आस्ते मर्द जो तसल्लुत उनजे मथां हलंदो, फिराए वेंदो माईअ खे, भले करे छा थी पियो। अल्लाह तबारक व तआला फरमायो वल्लाहु उलाइका यदऊन इलन नार, ये सब जो सब मुशरिक मर्द ऐं औरतूं तव्हांखे आहिस्ते आहिस्ते जहन्नम जे बाहि जे तरफ़ धिके वठी वेंदा। अच्छा, हू तव्हांखे प्यार ॾींदा, तव्हांजे मथां दौलत ख़र्च कंदा, हू तव्हांखे ॾुखे वक़्त में हमदर्दियूं हद खां वधीक तव्हां सां कंदा, तव्हांजी दिलि जीतींदा। सभ खां पहिरियां ईअं थींदो त कोशिशि कंदा त तव्हांखे पाण जहिड़ो बनाइनि मुशरिक, पर जेकॾहिं न बि थी सघियो न तव्हां चालाकीअ सां मुशरिक न बि थी सघियो त कम अज़ कम उन्हनि जे शिरक खे बुरो कोन सम्झंदव, छो त हू तव्हांजे मथां अहसान एतिरा करे वेंदा, चङायूं तव्हां सां अहिड़ियूं करे वेंदा जो तव्हांजो नज़रियो मुशरिकनि खे बुरो सम्झण वारो ख़तमु थी वेंदो। हालांकि क़ुर त चवे थो मुशरिक पलीत आहे, काफ़िर आहे, त तव्हांजे मथां महिरबानियूं एतिरियूं कंदा त तव्हां उन्हनि खे बहितर सम्झंदव। खणी तव्हां मुशरिक न बि थियो, उन्हनि खे बहितर सम्झंदव, उन्हनि खे बुरो सम्झणु छॾे ॾींदव। हालांकि अल्लाह ताला फरमाए थो इन्नमल मुशरिकून नजसुन, इहा पलीती आहे हिकिड़ी शिरक वारी। अल्लाह से फरमाए थो उलाइका यदऊन इलन नार, इहे तव्हांखे आहिस्ते आहिस्ते जहन्नम जे बाहि जे तरफ़ था धिकनि, वठी वेंदा तव्हांखे। वल्लाहु यदऊ इलल जन्नति वल मग़फ़िरति बिइज़्निहि, अल्लाह से फरमायो त अल्लाह रब तव्हांजो तव्हांखे बख़्शिश ऐं महिरबानी जन्नत जे तरफ़ थो वठी वञणु चाहे। असांजो चयो वठो मोमिन बानो मोमिन औरत सां निकाह कयो, मुशरिकाणीअ सां न। अगरि नथी मिले ऐं नथी वणे का अहिड़ी त पोइ बि मोमिन बानी हुजेव न, बानी त पसंदि ते ख़रीद करे ईंदा हो न, मार्केट मां हिकिड़ी न वणेव त ॿी, भला टी, भला पंजी, ॻोल्हे वठी अचो, वणेव जेका वणेव हुजे मोमिन बानी, हुन सां निकाह करे छॾियो। इहो बहितर आहे, मुशरिकाणी न वठिजो। साईं छो? सभ खां पहिरियां अल्लाह से फरमायो मां तव्हांखे दावत थो ॾियां जन्नत जे तरफ़ अचो, चयो वठो मुंहिंजो। अक़ीदे में अहिड़ी औरत घर में आणियो जेका तव्हांजे अक़ीदे जे मुवाफ़िक़ हुजे। अक़ीदे जे मुवाफ़िक़ हूंदी त तव्हांजा औलाद ॿारड़ा बचड़ा जेके हूंदा उहे साले सदोरा थींदा। पोइ तव्हां जेका पंहिंजे औलाद ते महिनत कंदव, घर वारी उन तरबियत जे मुवाफ़िक़ हूंदी त तव्हांजे औलाद ते तव्हांजे महिनत जो असरु निकिरंदो। पर जेकॾहिं घर वारी तबियत जे मुख़ालिफ़ निकिती, मज़हब ऐं अक़ीदे जे ख़ुसूसन मुख़ालिफ़ निकिती, तव्हां केॾो बि ज़ोर लॻाईंदव त तव्हांजी महिनत असरु कोन कंदी, छो त घर वारा हुन जे तबियत जे मुख़ालिफ़ आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो इन दौरान बि जेकॾहिं तव्हां खां कमियूं कोताहियूं थी वेंदियूं न मां माफ़ु कंदुसि, पर चयो मुंहिंजो वठो मोमिन औरत सां निकाह कयो, मुशरिकाणीअ सां न। पोइ जॾहिं त बानी मिली वञेव न मोमिन त बि सही आहे, मुशरिकाणी औरत न वठिजो। वयुबय्यिनु आयातिही लिन्नासि लअल्लहुम यतज़क्करून, अल्लाह तबारक व तआला फरमायो त माण्हुनि जे लाइ असां आयतूं चिटियूं बयानु करे छॾियूं आहिनि, लअल्लहुम यतज़क्करून, उमेद त नसीहत हासिल कंदा। हाणे हिकिड़ो ज़ाहिरी आयतुनि खे ॾिसजे थो, आयत जे तर्जुमे खे, त अल्लाह तबारक व तआला ॼण त सिधो सो मुस्लमान मर्दनि खे हुकुम कयो आहे त बाबा निकाह कयो त मोमिन औरत सां कजो, मुशरिकाणीअ सां न। वरी होॾां मुस्लमान औरतुनि खे बि चयो वियो त मोमिन मर्दनि सां निकाह कजो, मुशरिक मर्दनि सां न, छो त हू तव्हांखे जहन्नम जे तरफ़ छिकीनि था वठी था वञनि, असां तव्हांखे जन्नत जे तरफ़ था वठी वञूं। ज़ाहिरी आयत जो ख़ुलासो इहो आहे। गहरी नज़र सां जॾहिं ॾिसजे थो त क़ुर पाक हिकिड़ो ज़बरदस्त फार्मूलो, हिकिड़ो उसूल, हिकिड़ो ज़ाब्तो, क़ानून बयानु करे छॾियो त निकाह जॾहिं कयो न, जंहिं औरत सां सभ खां पहिरियां हुनजो दीन जाचो,
दीन पहिरें नंबर ते हुनजो दीन ॻोल्हियो त कहिड़ो अथसि, पोइ ॾिसो हुनजो हुस्न जमाल, पोइ ॾिसो हुनजो माल मता, पोइ ॾिसो हुनजो आदतूं ऐं अख़लाक। पहिरियां ॾिसो दीन कहिड़ो अथसि। जेकर मुस्लमान आहे पोइ त ॾाढो सुठो। जीअं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त निकाह तव्हां कयो त दीनदार औरत खे तलाश कयो, दीनदार औरत खे तलाश कयो। जेकर दीनदार औरत नथी मिलेव न त मुशरिकाणी औरत सां निकाह न कजो, सब्र कयो, इंतज़ार कयो, ॻोल्हियो का दीनदार औरत मिलेव। मुसलमाननि में बि मुसलमान सां निकाह करे त बि मुसलमाननि में दीनदार घराणो ॻोल्हे। दीनदार घराणो न आहे त ईअं थींदो त सुभाणे इहो मर्द बि बेदीन थी वेंदो। ऐं होॾां सूरत निसा जे अंदरि अल्लाह तबारक व तआला फरमायो अर्रिजालु क़व्वामून अला निसा, मर्दनि जी हाकिमियत आहे औरतुनि जे मथां। मर्द जीअं चाहे तीअं करे सघे थो, फ़ैसिलो मर्द जो हूंदो आहे, हक़ मर्द जो हूंदो आहे। तलाक खुलो सभु हक़ मर्द खे आहिनि। औरत केॾी बि नाराज़ थिए मर्द खे नथी चई सघे त हलो तोखे तलाक ॾेई छॾीमांइ, भले 100 भेरा चए कोई फ़र्क़ु कोन पवंदो, छो त औरत जे हथ में कुझु बि कोन्हे। मर्द रुॻो खिलंदे खिलंदे हिकिड़ो दफ़ो लफ़्ज़ चयोसि तब माई वई, खिलंदे खिलंदे प्यार मोहब्बत में चयोसि, भोगन में तलाक ॾियण बि न पियो चाहे, भोगन में रुॻो लफ़्ज़ चईसि तब वियो। छो? अल्लाह तबारक व तआला मर्द खे इजाज़त ई न ॾिनी आहे इन शइ सां मज़ाक करे। मर्द जी हाकिमियत आहे, तॾहिं अल्लाह तबारक व तआला मर्दनि खे ख़ुसूसी तौर ते फरमायो त रिश्तो जेको तलाश कयो दीनदार घराणे जो। पोइ इतां ॿियो पासो बि ऑटोमेटिक अची थो वञे। न्याणी था वठो त बि दीनदार घराणे मां, जेकॾहिं न्याणीअ पंहिंजीअ जो रिश्तो था कयो कंहिं मर्द सां त बि दीनदार घराणे मां। ॿई पासा दीनदार घराणो ॻोल्हियो। दीन हिकु एॾी वॾी बाबरकत शइ आहे, बरकत वारी अज़मत वारी शइ आहे। जंहिं माण्हूअ जे अंदरि दीन हूंदो आहे न, उन माण्हूअ जे घर जे अंदरि उनजा ठिकर बि सोना थींदा आहिनि। इहो हिकिड़ो बहितरीनु वॾनि जी चवणी आहे, मक़ूलो आहे। असां त ईअं ॿुधंदा आहियूं जंहिंजे घर में अन्न जा दाणा उनजा चरिया बि सियाणा, पर बुज़ुर्ग चवंदा आहिनि जंहिंजे घर जा पीउ माउ वालिदैन दीनदार आहिनि उनजो औलाद ऑटोमेटिक सालियो हूंदो, सदो रहंदो। बेदीन जेकॾहिं थींदो हक़ीक़त खे सम्झण जी कोशिश ई न कंदा। अल्लाह तबारक व तआला बि तॾहिं त फरमायो आहे, हदीस क़ुदसी आहे ग़ालिबन, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन युरिदिल्लाहु बिही खैरन युफ़क़िहु फ़िद्दीन। अल्लाह ताला जंहिं बि इंसान सां भलाई करण जो इरादो कंदो आहे उनखे दीन जी सम्झ ॾींदो आहे। जंहिंखे दीनी सम्झ मिली वई, नमाज़ यार वॾी अज़मत वारी शइ आहे, क़ुरान जी तिलावत, इस्तिग़फ़ार, रोज़ो यार शराफ़त, इज़त आबरू, सच ॻाल्हाइण यार, गुनाहनि खां बची करे ज़िंदगी गुज़ारण, इहा दीनदारी जेका आहे न इहा वॾी शइ आहे। जंहिं माण्हूअ जे ज़िंदगीअ में इहा दीनदारी अची वञे, जंहिंजो अक्सरियत ज़िंदगीअ में दीन जे तरफ़ लाड़ो घणो हुजे, उहो सम्झी वञे त मुंहिंजे रब मूंसां भलाईअ जो इरादो कयो, तॾहिं मूंखे दीन सां लाड़ो ॾेई छॾियो। अल्लाह जे रसूल फरमायो, रब तबारक व तआला जंहिं माण्हूअ सां भलाई करणु चाहींदो आहे उनखे दीन जी सम्झ ॾेई छॾींदो आहे। हाणे जंहिंखे रब भलाईअ जो इरादो करे दीन जी सम्झ ॾिनी आहे ऐं उहो दीनदार घराणो निकाह में मिली वञे त ॿियो छा खपे। माना रब राज़ी आहे, पोइ रब तबारक व तआला जो रज़ामंदो दौलत सां बदल कोन्हे। जंहिं माण्हू वटि दौलत घणी हुजे पोइ चऊं त रब राज़ी अथसि, तॾहिं न भाई, दौलत आज़माइश बि थींदी आहे। जेको माण्हू सदाईं ख़ुशि हुजे, सिहतमंद हुजे, पोइ चऊं त रब राज़ी अथसि, तॾहिं इहा सिहत आज़माइश बि आहे। वरी जेकॾहिं कोई माण्हू बीमार थो रहे या कर्ज़ी थो रहे, हर धंधे कारोबार में टुटंदो थो वञे, पोइ चऊं त रब नाराज़ अथसि, तॾहिं न भाई, रब जे रज़ा ऐं नाराज़गी जो तालुक दौलत सां बिल्कुलु कोन्हे को। रब तबारक व तआला दौलत ॾेई बि आज़माईंदो आहे त कॾहिं खसे मिसकीन बणाए बि आज़माईंदो आहे। अॻ में बयानु थी चुको आहे, वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल ख़ौफ़ि वल जू, माल मता कॾहिं घणो ॾेई बि आज़माईंदो आहे, कॾहिं खसे बि आज़माईंदो आहे। कॾहिं कंहिंखे सिहतमंद ताज़ो तवानो करे बि आज़माईंदो आहे त ॾिसूं हुन सिहत जे दौरान अल्लाह जे अहकाम जी ताबेदारी करे थो या न, त कॾहिं वरी मरीज़ करे बीमार बिस्तरे ते उछलाए करे बि आज़माईंदो आहे त ॾिसूं इन दौरान भला मूंॾे सुरे थो, सुधरे थो या अञा मूंखां सफ़ा परे थो थी वञे। सभु शयूं आज़माइश आहिनि। त हितां सम्झ में अची वियो, अमीर हुजे या ग़रीब हुजे, दीनदार हुजे, इहा निशानी आहे त रब जी रज़ा अथसि। ॾिसो हुनजो त दीन कहिड़ो अथसि, हर हाल में उहो दीनदार आहे या न, इस्तिक़ामत दीन ते निमाज़ रोज़े सां अथसि या न, बीमार हुजे, अमीर हुजे या ग़रीब हुजे, हर हाल में यार निमाज़ पढ़ंदे ॾिठो आहे। कहिड़ा बि हालात अची वञनि, परेशानियूं ईंदियूं अथसि, पर यार कॾहिं बि हुनखे बेनिमाज़ी थींदे न ॾिठो आहे, हुनखे कूड़ ॻाल्हाईंदे न ॾिठो आहे, न ॿुधो आहे। यार भले मिसकीन ई थी वञे न,
चोरियूं कंदे कोन ॾिठो आहे। हालात ॾुखिया सुखिया आया अथसि, पर अहिड़ा कॾहिं शराबी ऐं ज़ानी थींदे करे दौलत जे दौरान बि असां न ॾिठो आहे हिनखे। जेको दुनिया जी अक्सरियत माण्हू जंहिंजे लाइ चवे त यार दीनदार आहे, हाणे चइबो त इहो दीनदार आहे। इहा रब जी रज़ा आहे। तॾहिं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रिश्तो कयो त दीनदार घराणो तलाश कयो। पोइ सूरत निसा जे अंदरि 5 सिपारे में अल्लाह तबारक व तआला वलमुहसनातु मिनल लज़ीना ऊतुल किताब मिन क़ब्लिकुम जो लफ़्ज़ मुसलमाननि खे चई करे इजाज़त ॾिनी त तव्हां जेकॾहिं मुशरिकनि सां निकाह नथा कयो, असां तव्हांखे झलियो आहे, मुशरिकनि सां न कयो ऐं बुत परस्तनि सां बि न कयो ऐं जेको आहे मजूसनि सां, बाहि जे पुॼारियुनि सां बि न कयो, बेदीन मुल्हिद जेके आहिनि उन्हनि सां बि न कयो। अहले किताब जेकॾहिं मिली वञनि न यहूदी या नसरानी बनिस्बत मुशरिकनि जे, इहे वरी बि चङा। अहले किताब कंहिंखे चइबो आहे? यहूदी, जेके हज़रत मूसा अलैहिस्सलाम जा पैरोकार आहिनि, तौरात जे मथां अमल कंदड़ आहिनि। ईसाई वरी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा पैरोकार आहिनि, इंजील जे मथां अमल कंदा आहिनि। त हिकु लिहाज़ सां ॾिसबो त उहे के पैगम्बर जे पोयां था आहिनि, पैगम्बर जे पोयां था आहिनि ऐं आसमानी किताब त हथ मथां न। माना उन्हनि जूं यहूदियुनि ऐं नसराणियुनि जूं, जिन खे क़ुर पाक अहले किताब सॾियो आहे, उन्हनि जूं 3 आदतूं जेके असां मुस्लमाननि सां मिलनि थियूं। हिकिड़ो उन्हनि वटि आसमानी किताब आहे, ॿियो उन्हनि वटि पैगम्बर आहे, टियों उन्हनि जी तौहीद अल्लाह तबारक व तआला जे ज़ात वारी, रब खे मञीदा आहिनि, रब वहदहू ला शरीक आहे। आसमानी किताब खे बि मञीदा आहिनि ऐं पंहिंजे पैगम्बर खे बि मञीदा। असां वटि बि 3 ॻाल्हियूं आहिनि, तौहीद अल्लाह ताला जी, नबूवत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ऐं तालीम क़ुर पाक जी। पोइ 3 ॻाल्हि में अगरि पंहिंजे नबीअ जे एतबार सां हुननि थोरो वाधारो कयो आहे, इन हिकिड़ी ॻाल्हि में कसा थिया आहिनि त ईसा अलैहिस्सलाम खे अलाह जो पैगम्बर त करे वरितऊं, पर एॾी वॾी हुनजी ताबेदारी कयूं, एॾो मथे हुनजो शान कयूं जो अलाह ताला जो पुटु वञी कयूंसि। किन वरी ईसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला जो पुटु न ख़ुदि ख़ुदा वञी बणायो। इन हिकिड़ी ॻाल्हि में ग़लति थिया। बाक़ी बुत परस्त त न ख़ुदा था मञनि, न क़यामत था मञनि, न क़बर था मञनि, न हिसाब किताब था मञनि, न जन्नत जहन्नम था मञनि, न क़ुर था मञनि, न को नबी पैगम्बर था मञनि। बनिस्बत मुशरिकनि जे अहले किताब बेतबार शिरक जे नाफ़रमानी जे घटि। तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो त इन्हनि सां जेकॾहिं रिश्तेदारियूं कयो त तव्हांखे इजाज़त आहे, इजाज़त आहे। उन दौर में रिश्तेदारियूं थींदियूं रहियूं, निकाह थींदा रहिया। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो जॾहिं दौर आयो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफ़ात खां पोइ, अबू बकर साईं जन जे वफ़ात खां पोइ, उमर साईं जन जो दौर जॾहिं आयो त शाम में ऐं इराक में मुस्लमाननि यहूदियुनि ऐं नसराणियुनि जी औरतुनि सां निकाह करणु शुरू कयो। हज़रत उमर साईं जन खे ख़बर पई, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़ौरन उन्हनि खे पैगाम मोकिलियो त बाबा यहूदियुनि ऐं नसराणियुनि सां निकाह करणु छॾे ॾियो, न कयो हिननि सां। माण्हुनि चयो त साईं क़ुर पाक जो चयो आहे, वलमुहसनातु मिनल लज़ीना ऊतुल किताब मिन क़ब्लिकुम। चवणु लॻो त क़ुर पाक खे इजाज़त ॾिनी आहे तॾहिं जॾहिं तव्हांखे मुस्लमान औरतूं न मिलनि। हिन वक़्तु मुस्लमान औरतूं बि घणियूं आहिनि ऐं हिन वक़्तु वरी इहे यहूदी ऐं नसरानी अक्सर करे सियासत जे एतबार सां बि, दीन जे एतबार सां बि हे वॾा मुख़ालिफ़ आहिनि असांजा अॼुकल्ह, तंहिंजे करे हिन सां निकाह न कयो। उमर साईं जन जे हिन फ़ैसिले खां पोइ बंदिश आहे, अॼु ताईं बंदिश आहे। यहूदियुनि नसरानियुनि सां बि क़ुर पाक जी आयत में मौजूदु आहे। सहाबा किराम जो इजमा हिन ॻाल्हि ते थी वियो त यहूदियुनि ऐं नसरानियुनि खे जंहिं वक़्तु क़ुर पाक खे इजाज़त ॾिनी, उन वक़्तु इहे यहूदी ऐं नसरानी मुस्लमाननि जा मुख़ालिफ़ न हुआ, दुश्मन न हुआ। हिन वक़्तु यहूदी ऐं नसरानी मुस्लमाननि जे वॾे में वॾो मुक़ाबले में इहे आहिनि। मुशरिक एतिरा कोन्हनि जेतिरा यहूदी नसरानी मुक़ाबले में मुस्लमाननि जे दीन खे ख़तमु करणु चाहिनि था। त पोइ इन एतबार सां हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जे फ़ैसिले खां पोइ अॼु ताईं इन ॻाल्हि ते क़ाइमु आहिनि मुस्लमान त अहले किताब सां बि यानी यहूदी नसरानी सां बि रिश्तो न थींदो। छो त अॼु बि जिन बि ईसाइनि सां यहूदियुनि नसरानियुनि सां निकाह कयो आहे, उहे मुस्लमान कोन रहिया आहिनि, यहूदी थी विया आहिनि या नसरानी थी विया आहिनि। ऐं वरी ॿियो उबतो फ़ैसिलो हीअं थी वियो आहे त जेकॾहिं मुस्लमान मर्द आहे न,
यहूदी या नसरानी औरत अथसि निकाह में, ऐं पोइ असां सम्झंदासीं त हाकिमियत मर्द जी आहे, मर्द हुनखे आहिस्ते आहिस्ते करे कंट्रोल करे मुस्लमान बनाए वेंदो, ॾियोसि इजाज़त। कंहिं हद ताईं चवंदा आहियूं त हा बाबा मर्द होशियारु आहे, चालाक आहे, मर्द आहिस्ते आहिस्ते माईअ खे पंहिंजो करे वेंदो, पर अॼु के दौर में ईअं कोन्हे, मायूं मर्दनि खे पंहिंजो करे थी वञनि। छो त दुनिया जे लेवल ते कानून साज़ी जेका थिए पई उहा क़ुर जे शरीयत जे मुखालिफ़त में थिए पई। समूरा हक़ हुकूक औरतुनि खे मिलंदा पिया वञनि, मर्दनि खे आहिस्ते आहिस्ते किरायो पियो वञे। जॾहिं मर्दनि जे हक़नि हुकूकनि खे किरायो थो वञे, औरत खे उजागर करे मथे खयो थो वञे, त पोइ ज़ाहिर आहे अॼु के दौर जे एतबार सां औरत सुप्रीम थींदी थी वञे, ताक़तवर थींदी थी वञे। जॾहिं औरत ताक़तवर थी वई त हाणे ॿुधायो त मुस्लमान मर्द हुजे, यहूदियानी या नसरानी औरत हुजे, त पोइ उते मुस्लमान कोन बीह सघंदो, मुस्लमान किरी वेंदो। तंहिंजे करे उमर रज़ी अल्लाह ताला वारो फ़ैसिलो अॼु बि 100% सही आहे। मुस्लमान हिन ॻाल्हि ते एतमाद आहे ऐं पको फ़ैसिलो आहे। अल्लाह तबारक व तआला जेके 1400 साल पहिरियां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे फरमायो वाज़े लफ़्ज़नि में त मुशरिकाननि सां निकाह न कजो, मुशरिक मर्दनि खे पंहिंजो न्याणियो मुस्लमान न ॾिजो, हाजेसि मोमिन थियनि त पोइ नचूं मिलनि त पोइ बि बानियूं वठो, बाना वठो, मोमिन चङा आहिनि, मुशरिकाननि सां मुशरिक न हुजे निकाह। इहे तव्हांखे आहिस्ते आहिस्ते यहूदी नसरानी बनाए या त जन में मुचड़ाईंदा या तव्हांखे तबाह ऐं बर्बाद कंदा। असां जेको तव्हांखे रस्तो ॾिनो आहे, अगरचे तव्हांखे मोमिन मुशरिक इहे वणनि बि था, असांजो फ़ैसिलो अगरचे तव्हांखे गरो बि लॻे थो, पर यादि रखो असां वारो फ़ैसिलो तव्हांखे आहिस्ते आहिस्ते जन्नत जे तरफ़ दावत थो ॾे, मग़फ़िरत ऐं बख़्शिश जे तरफ़ दावत थो ॾे। ऐं असां चिटियूं ॻाल्हियूं माण्हुनि जे लाइ बयानु करे छॾियूं, उमेद त माण्हू हुन ॻाल्हि मां नसीब कराईंदा। त ॾिसो क़ुर पाक जेका तालीम ॾिनी आहे, तमामु तर मामलात खे आहिस्ते आहिस्ते सूरत बक़रा जे अंदरि अल्लाह तबारक व तआला तरतीब वार अहिड़ा मामला बयानु कया आहिनि जिन मामलनि जी मुआशिरे खे सख़्तु ज़रूरत हूंदी आहे। इन्हनि आयतुनि जे उसूल खां इहो सबक़ बि मिले थो त मुस्लमान घराणे मां निकाह जॾहिं करणु चाहे थो न, त उते बि मुस्लमान बि बेदीन न ॻोल्हे, दीनदार ॻोल्हे। दीनदार घराणे जी बरकत इहा हूंदी आहे त ॾुख सुख में अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां जेके इंसान ते आज़माइशूं ईंदियूं आहिनि, उन्हनि आज़माइशुनि खे दीनदार माण्हू जल्दी सम्झी वठंदो आहे। दीनी सोच रखंदड़ मर्द या औरत हूंदो न, पोइ सम्झी वठंदो आहे फ़ौरन, अगरचे भले अणपढ़ियो छो न हुजे, ज़ाहिरी तौर ते भले अणपढ़ियो छो न हुजे, दीनी सोच रखंदड़ माण्हू आहे, उनखे फ़ौरन सम्झ में अची वेंदो त अल्लाह ताला जे तरफ़ खां असांजे मथां आज़माइशूं आहिनि, पोइ बि रब करीम आहे, पोइ बि रब जे दर ते झुकंदो। जेको हर हाल में ख़ुदा जे दर ते झुकंदो आहे न, अल्लाह ताला उनखे सुरख़ुरो कंदो आहे ऐं उहो माण्हू ख़ुशि गुज़ारींदो आहे। गुरबत जे बावजूद बि, इम्तिहान जे बावजूद बि उहो माण्हू ख़ुशि गुज़ारींदो आहे जेको हर हाल में अल्लाह जे दर ते झुकंदड़ हूंदो आहे, हर हाल में दीनी सोच रखंदड़ हूंदो आहे। केॾो बि कसो थी वञे त बि चवंदो अल्हम्दुलिल्लाह, इहा दीन जी बरकत आहे। ऐं पोइ छा ख़्यालु आहे जेकॾहिं घर में औरत हुजे दीनदार, वॾी आज़माइश मां गुज़रे ऐं उन खां पुछिजे त तुंहिंजे घर वारे जो हाल कीअं आहे, उहा बि चवे त शुकुर आहे अल्हम्दुलिल्लाह, त केॾी मर्द खे ख़ुशी थींदी त मुंहिंजे घर वारनि ते हेॾा ॾुखिया हालात आहिनि, पोइ बि चवनि था अल्हम्दुलिल्लाह। इहा हिकिड़ी वॾी टेक आहे मर्द खे, जो घर वारी ॾुख सुख में चए शुकुर आहे। पर जेकॾहिं न केॾी बि हुस्न जमाल में ताक़तवर हुजे, मज़बूत हुजे, केॾी बि शानी सेफ्ती हुजे, पर दीनी सोच कोन अथसि, थोरी का तकलीफ़ पहुची वञे ऐं पोइ दाऊं ऐं रड़ियूं ऐं कूकूं करे, त चङे भले मर्द जो ज़हन बि हुन सां बिगड़ी वेंदो, ख़राबु थी वेंदो। चवंदो त यार इहा अजीब सिस्टम आहे, थोरी थोरी ॻाल्हि ते नाशकरी, थोरी थोरी ॻाल्हि ते दाऊं ऐं कूकूं। दीनी सोच इंसान खे बुर्दबार बनाईंदी आहे, बेदीनी वारी सोच इंसान खे जल्दबाज़ बनाईंदी आहे। बेदीनी वारी सोच इंसान खे आहिस्ते आहिस्ते नफ़रत, अदावत, बुग़्ज़ जे तरफ़ छिकींदी आहे। दीनी सोच इंसान खे बुर्दबारी, सहप ऐं माफ़ी ऐं दरगुज़र करण जे तरफ़ छिकींदी आहे। त पोइ ॾिसो क़ुर पाक में जेके अल्लाह ताला फरमायो त असां तव्हांखे हे जेको फ़ैसिलो वॾो ॿुधायो आहे न, तव्हांखे अंदाज़ो कोन्हे, असांजे फ़ैसिले ते अमल करे ॾिसो, पोइ ॾिसो तव्हांखे बुर्दबारी बि मिले थी, सहप बि मिले थी, शुक्र जी तौफ़ीक़ बि मिले थी। पोइ इहे सिफ़तूं जॾहिं तव्हांखे अची वियूं त पोइ असां तव्हांखे त जन्नत जी दावत ॾिनीसीं न, माफ़ी ऐं बख़्शिश जी दावत ॾिनीसीं न। पोइ इहे ॻाल्हियूं असां तव्हांखे चिठियूं करे ॿुधायूं आहिनि, उमेद त नसीहत पिराईंदो। अल्लाह ताला जे तालीम ॾियण जो केॾो अंदाज़ बहितरीनु आहे। अल्लाह पाक शल तव्हां असांखे बि इन ॻाल्हियुनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।